अॼु खां 500 साल पहिरीं त स्थिति इहा थी वई जॾहिं सिंध में मिर्ज़ा बाक़ी नाले शासक आयो। उन इस्लाम जो कट्टरता सां प्रचार करणु शुरू कयो ऐं कहिड़ो अत्याचार शुरू कयईं। पूजा पाठ बंदि। हुन ॾिसी वरितो न कि हाणे हिंदू खोखला थी चुका आहिनि, हाणे ही कोई आवाज़ खणण जी ताक़त हिननि में कोन्हे। असांजे हिंदू धर्म जी नुहरुनि खे धीअरुनि खे खणी वेंदा हुआ, कोई कुझु चवण वारो न। त 500 साल पहिरीं जे अहिड़ी दुर्दशा हुई, ओॾी महिल केरु आयो बचाइण? मूंखे उहो अॼु ॿुधाइणो आहे। मूंखे अॼु उहो ॿुधाइणो आहे सॼे सिंधी समाज खे। जॾहिं अहिड़ी ख़राबु हालत हुई, ओॾी महिल केरु आयो? कंहिं प्राण फूकिया? उहो बाबा श्रीचंद। असां कॾहिं कोन दावो कयो आहे कि असांजो बाबा श्रीचंद न हुजे हा त तव्हां अॼु ईअं न कयो आहे। असां चयो आहे छा? छा कोई संत महापुरुष कंहिं हिकु समाज जो थींदो आहे छा? कोई चए जेको मराठियुनि जो भॻवानु आहे, जेको गुजरातियुनि जो भॻवानु आहे, जेको पंजाबियुनि जो भॻवानु आहे, कंहिं चयो आहे कंहिं? असां छो पिया था चऊं? त मां हाणे तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां बाबा श्रीचंद जा चरण सिंध भूमीअ में कीअं पिया। सिंध जो हिकु ब्राह्मण, उनजो नालो रामचंद। पोइ उन रामचंद सॼी दुर्दशा ॿुधाई बाबा श्रीचंद खे कि छा छा हाल थी रहियो आहे हुते। अत्याचार, अन्याय, कोई सुनवाई न, कोई न्याय न, बस इस्लाम इस्लाम इस्लाम। ऐं असांजो सिंधी समाज वीचारो एतिरो निर्बल, एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो कुझु चई नथो सघे सिवाय अन्याय सहन करण जे। त बाबा श्रीचंद वाइड़ा थी करे चवनि था कि उते छा कोई साधु संत, कोई महापुरुष न आहे छा? चवनि त आहिनि, तांत्रिक वधीक आहिनि। अगर हिंदू पुछो था त उहे तांत्रिक वरी छा पिया था कनि? हो चमत्कार ॾेखारे, हे हो करे, हो पंहिंजी पिया था वरी पूजा कराइनि। ऐं ॿियो आहिनि सूफ़ी पीर फ़क़ीर। मायूं उते वञनि थियूं, असांजूं सिंधियाणी हिंदू मायूं, त उन्हनि जो शोषण थो थिए ऐं उन्हनि खे लालच धन जी, न त भय ऐं प्रलोभन। मां हमेशह चवंदो आहियां ख़राबु अथव। जेको बि संत, जेको बि गुरु तव्हांखे भय या प्रलोभन ॾेई करे जोड़े रखे, उनखे छॾे ॾियो। छो त तव्हां पंहिंजे ईंदड़ पीढ़ीअ खे बि इहा बीमारी विझी छॾींदा कि डिॼ संतनि खां, या संत कृपा कंदे त असां पैसे वारा थी वेंदासीं। छो त इहा ई बीमारी उते हुई 500 साल पहिरीं। त डपु पइजी वियो कि अगरि असां हिन पीर फ़क़ीर जी ॻाल्हि न मञीदासीं त अलाए छा थी वेंदो। पोइ कराए पंहिंजो शोषण। तॾहिं चवंदो आहियां कंहिंजे डप में न अचो, लालच में बि न अचो। पंहिंजे पुरुषार्थ सां कमायो न, महिनत करे। लालच छो करणी आहे? त बाबा श्रीचंद खे लॻो न वञणु खपे। ऐं बाबा श्रीचंद आयो सिंध में, किथे? ठट्टा नगर में। पोइ त सिंध में शंखनि जी ध्वनि शुरू थी वई, आरतियूं कीर्तन शुरू थी विया। माण्हू ॾाढा ख़ुशि थी विया कि असां वापसि पंहिंजे धर्म में अची वियासीं ऐं उहे सभु कम कयूं पिया था। हिकु अलॻि ई आनंद अथव पंहिंजे धर्म जे घंटनि घड़ियालनि जो। उन्हनि सिंधियुनि खे बाबा श्रीचंद जी ओट, उन्हनि हिकिड़ो ई जवाबु ॾिनो कि असांजो गुरु आयो आहे ऐं उन चयो अथई कि तव्हां इहे सभु वॼायो घंट घड़ियाल, मां वेठो आहियां। पहिरियों दफ़ो ॻाल्हायो हिननि सदियुनि खां पोइ। हो ई वाइड़ो थी वियो मिर्ज़ा बाक़ी कि ही एतिरो ॻाल्हाए कीअं विया। त हू बि थोरो डरो थियो ऐं एतिरो रुगो चयईं
कि वञो हितां, तव्हांजो गुरु पागल आहे, पागल आहे तव्हांजो गुरु जेको तव्हांखे ग़लति शिक्षा थो ॾे, हलो हितां। हाणे सिंधी त आया, पर हिक ई ॻाल्हि पिया सोचनि कि असां पंहिंजे जीवन में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे कि असां हिन जे साम्हूं बीह करे थोरो ॻाल्हायोसीं ऐं हिन कुझु बि कोन कयईं। हिन न को असांखे क़ैद कयईं, न को सज़ा ॾिनई, न को मौत जे घाट उतारियईं। त इन जो मतिलबु अगरि असां पहिरीं साहस ॾेखारियूं हा त असां हिननि जो मुक़ाबिलो करे सघूं पिया, त असांजो साहस दॿिजी कीअं वियो। त पहिरियों दफ़ो नओं संचार अची वियो सभिनीनि में ऐं हिकु उत्साह वधी वियो। जंहिं मिर्ज़ा बाक़ीअ चई न तव्हांजो गुरु पागल आहे, उहो पागल थी वियो। इतिहास ॿुधाए थो उहो पागल अहिड़ो थियो जो पंहिंजो पाण खे ई मारे छॾियईं कटार हणी करे। त ही अथव बाबा श्रीचंद। इन खे हल्के में न खणिजो। हा हू आहे हल्को, त एॾो हल्को, सरल, सहज, पर असां सॼे सिंधी समाज जो कर्तव्य आहे उन बाबा जे अॻियां झुकूं। त हू बि हुनखे बि लॻंदो कि ही आहिनि उहे सदोरा जेके कृतज्ञ आहिनि। ऐं अगरि असां बाबा श्रीचंद खे धन्यवाद ॾींदासीं कि तव्हां असांजी रक्षा कयव, सिंध में धर्म बचायव, त असांजा पूर्वज बि ख़ुशि थींदा, पित्र बि ख़ुशि थींदा कि हाणे ही सही रस्ते ते लॻा आहिनि। ऐं वरी असां में उहो हिमत, उहो साहस अची वेंदो जो असां मज़बूतीअ सां जी सघंदासीं, कायर थी करे न, बहादुर थी करे जीअंदासीं। त इते मां पंहिंजी वाणी खे विराम थो ॾियां। त 9 ॾींहंनि जो बाबा श्रीचंद दर्शन जो अॼु पहिरियों ॾींहुं हिते संपन्न थियो। वरी सुभाणे मिलूं था।